हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके दुनिया में नरम नरम बिस्तरनि ते आराम करनि था, अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रहनि था पिया, जंहिं करे अल्लाह जल शानहू उन्हनि माण्हुनि जा जन्नत में दरजात बुलंद करे जन्नत जे आला दर्जनि ते पहुचाए थो पियो। माना ज़िक्र जी इहा फज़ीलत आहे त जे हदीस शरीफ़ जे अंदरि ईंदो आहे त ज़िक्र कंदड़ जी दिलि ज़िंदह वांगुरु आहे। जेको इंसानु ज़िक्र नथो करे पियो उन जी दिलि मुर्दह दिलि आहे। तंहिंजे करे इंसानु ज़ात जे मथां लाज़िम आहे त कुझु वक़्तु पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ो बि कढे जो अल्लाह जो ज़िक्र कंदो रहे। अल्लाह जे ज़िक्र जे करे इंसानु गुनाहनि खां महफ़ूज़ रहे थो पियो। अल्लाह तबारक व तआला ज़िक्र करण जे करे इंसान खे जन्नत जे आला दर्जनि ते पहुचाए थो पियो। हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो अचे थो पियो, मज़हर सादी जे नाले सां। उन बयानु कयो आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन जी 60 साल उमिरि थी वई। 60 साल ताईं जंहिं ॾींहं खां वठी करे यानी अकल संभालियो अथई 60 सालनि ताईं अल्लाह जे इश्क में रोईंदो रहे पियो। 60 साल खां बाद में उन ख्वाब में निंड में ॾिठो त अजीब हिकिड़ी नहर हले थी पई जन्नत जे अंदरि, जेका नहर मुश्क सां भरियल आहे ऐं उन जे किनारनि ते सरसब्ज़ वण आहिनि। उन वण जा जेके पन आहिनि उहे सोन जा पन आहिनि। उन नहर जे किनारे ते हसीन ऐं जमील औरतूं वेठियूं आहिनि जेके अल्लाह जी तस्बीह में मशगूल आहिनि। उन बुज़ुर्ग उन्हनि खां पुछा कि अल्लाह जी बानियूं केरु आहियो, तव्हां हिन जॻह ते वेही करे नहर जे किनारे ते अल्लाह जी तस्बीह करे रहिया हो? उन्हनि औरतुनि जवाबु ॾिनो जेके हसीन ऐं जमील नहर जे किनारे ते वेही करे अल्लाह जी तस्बीह करे रहियूं हूं त अल्लाह तबारक व तआला असांखे पैदा कयो आहे। जंहिं ॾींहुं पैदा कयो अथई उन ॾींहं खां वठी करे जन्नत जे नहर जे किनारे ते विहारे छॾियो अथई। असांखे पैदा अल्लाह तबारक व तआला उन माण्हुनि जे लाइ कयो आहे जेको राति जो उथी करे अल्लाह जे ख़ौफ़ मां अल्लाह जे इश्क में सॼी सॼी राति रोईंदे गुज़ारनि था पिया। तंहिंजे करे इबादत ज़िंदगी जो कुझु हिसो अहिड़ो हुजणु खपे जेका अल्लाह जी इबादत जे लाइ इंसानु वक़ुफ़ करे छॾे। ज़िंदगी गुज़री वञे थी पई, दुनिया जा ॾींहं गुज़री वञनि था पिया। खोड़ अहिड़ा इंसान जेके दिलि जे अंदरि हज़ारे उमेदूं खणी करे घरों निकिरनि था पिया, पर रस्ते में अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे मौत ॾेई छॾे थो पियो। मौत त हिकिड़ी अटल शइ आहे। अल मौत जसरुन यूसिलुल हबीब इलल हबीब। मौत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे यानी पुल आहे जेका दोस्त खे दोस्त सां मिलाए थी पई। तव्हां असांजे लाइ महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। ज़ाहिर आहे इन ज़ात गिरामी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी सां मुलाक़ात नथी थी सघे पई, पर मरण खां बाद में त अल्लाह तबारक व तआला रसूल साईं जो दीदार करणु फरमाईंदो, दीदार असांखे नसीब फरमाईंदो। तंहिंजे करे हमेशह इंसानु मौत जी तयारी करे, गुनाहनि खां बचे, नेक अमाल कंदो रहे। गुनाहनि जी त नहुसत आहे, एॾी वॾी नहुसत आहे जो गुनाहनि जे करे इंसान खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ ई नथी मिले पई। हीअ जेके असांजे दिलनि जे अंदरि दिलि दिमाग़ जे अंदरि ख़्वाहिशात पैदा थिए थो, इन ख़्वाहिशात खे इंसानु दबाए करे उन जे मथां इंसानु पंहिंजे अमाल करे। तव्हां असां कॾहिं सोचियो ई न आहे जेके हारी गुलनि वारा बाग़नि वारा गुल पोखींदा आहिनि, उन्हनि गुलनि जी पाण में त भाण पियो हूंदो आहे, छेणा पिया हूंदा आहिनि, ख़ाक विझंदा आहिनि, मिटी विझंदा आहिनि, पर उन्हनि गुलनि मां ख़ुशबू ईंदी आहे। उन्हनि ख़ाक ऐं उन्हनि छेणनि ऐं भाण जो असरु कॾहिं बि गुलनि जे मथां न चढ़ी ईंदो आहे। त इंसानु जॾहिं गुनाहनि खां बचण जी कोशिशि कंदो, पंहिंजे ख़्वाहिशात खे दबाईंदो रहंदो, अल्लाह तबारक व तआला जे हुकमनि ते हलण जी कोशिशि कंदो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदो रहंदो, पंहिंजे ख़्वाहिशात खे नफ़सानी ख़्वाहिशात खे मिटी सां मिलाए करे ईमान जी रोशनी जे अंदरि अची करे जॾहिं इंसानु अमाल साले कंदो त पोइ इंसान जी ज़ुबान मां जेके अल्फाज़ निकिरंदा उन्हनि अल्फाज़नि जे अंदरि बि ख़ुशबू हूंदी। तंहिंजे करे हमेशह इंसानु गुनाहनि खां बचण जी कोशिशि करे, छोकी क़ुरान मुक़द्दस जे अंदरि ईंदो आहे नी, कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। इंसानु गुनाह थो करे पियो, गुनाह कंदे कंदे इंसान जी दिलि कटिजी कारी थी वञे थी पई।
एतिरो वक़्तु अची थो वञे इंसान जे मथां जो इंसान पोइ गुनाह खे गुनाह ई तसवुरु नथो करे पियो। पोइ बेनिमाज़ी इहो ई नथो सोचे त मां गुनाह जो कमु कयां थो पियो, ज़िना कंदड़ इहो नथो सोचे मां ज़िना करे गुनाह जो कमु कयां थो। एतिरे ताईं इंसानियत जो क़त्ल बि उन इंसान जे लाइ आसान थी थो वञे पियो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर शइ कटिजी वेंदी आहे। जीअं लोह कटिजी थो वञे पियो, लोह खे कट लाहिण जे लाइ तव्हां असां वारी पनो इस्तेमालु कयूं था पिया, त इंसान जी दिलि बि ईअं कटिजी वञे थी पई। इंसान जी दिलि जी सफ़ाई जे लाइ क़ुर पाक जी तिलावत आहे, इंसान जी दिलि जी सफ़ाई जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन जी इबादत आहे। कुझु इबादत नथो करे सघे इंसान, कम अज़ कम यार निमाज़ त पढ़े, 5 वक़्त निमाज़ त पढ़े। हिकिड़ी निमाज़ खे क़ज़ा करे पढ़ण जे लाइ यानी वक़्त खे टारे करे इंसान जे करे पढ़े थो पियो त बि 80 हुक़बो इंसान जहन्नम जी बाह में सड़े थो पियो। 80 साल इंसान जहन्नम जी बाह में सड़ंदो। तंहिंजे करे जहन्नम का मज़ाक न आहे, आम इंसान जे बर्दाश्त जहिड़ी ॻाल्हि न आहे। इंसान जा त उज़व ई कमज़ोर आहिनि। दुनिया जी बाह खां 70 हिसा उहा जहन्नम जी बाह वधीक गरम आहे। आख़िर इंसान जॾहिं हिन दुनिया जी बाह खे बर्दाश्त नथो करे सघे त आख़िरत जी बाह खे कीअं बर्दाश्त कंदो। तंहिंजे करे तव्हां असां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि कुझु वक़्तु अहिड़ो बि कढूं जो वेही करे इंसान ज़िक्र करे, अल्लाह अल्लाह ज़िक्र करे। जीअं बुज़ुर्ग ॿुधाईंदा आहिनि तबलीगी हज़रात, भई जॾहिं इंसान जी ज़ुबान मां 100 दफ़ा लफ़्ज़ अल्लाह निकिरे थो पियो, पोइ वञी करे इंसान जी दिलि हिकु दफ़ो चवे थी अल्लाह। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे, मरणो आहे, आख़िर ही ज़िंदगी ख़तमु थींदी, आख़िरत वारी ज़िंदगी शुरू थींदी। उन आख़िरत वारी ज़िंदगी जे लाइ इंसान तयारी करे, छो त हदीस पाक जे अंदरि बि ईअं ईंदो आहे त दुनिया जेका आहे उहा पोख जी जाइ आहे। इंसान जे मथां लाज़िम आहे त इंसान दुनिया जे अंदरि सुठा अमाल पोखे, निमाज़, रोज़ो, ग़रीबनि सां हमदर्दी, कंहिं यतीम जे मथे ते शफ़क़त जो हथु रखे, कंहिं बेवा खे वॻो पाराए। यकीनन अल्लाह ताला इन जो बदिलो इंसान खे आख़िरत में अता कंदो। ईअं ॿुधो आहे आलमनि खां त इंसान जेको कंहिं यतीम जे मथे ते सिर्फ़ु शफ़क़त जो हथु घुमाए थो पियो, कुझु बि नथो करे, उनखे ख़र्ची बि न ॾिनई, उनखे खाराए बि न, सिर्फ़ु शफ़क़त जे लहजे में जेकॾहिं उन सां ॻाल्हाए थो अल्लाह तबारक व तआला, पोइ बि उनजा गुनाह माफ़ थो करणु फरमाए। तंहिंजे करे तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त तव्हां असां कम अज़ कम अल्लाह जी इबादत कयूं, ज़ुबान मां जेके लफ़्ज़ ॻाल्हायूं उहे त सुठा हुजनि। हीअ दुनिया जा जेके नांग बलाऊं मुसीबतूं तव्हां असां ॾिसूं था पिया, उहा कॾहिं बि पंहिंजे मथां न किरंदी आहे। नांग कॾहिं पाण खे न खाईंदो आहे, पर तव्हां असांजे वात में जेका ज़ुबान रखियल आहे, इहा ज़ुबान एॾी त सख़्तु आहे जो नांग जे ज़हर खां बि वधीक इन जी ज़हर आहे। जंहिंजे वात में इहा ज़ुबान आहे, उहा ज़ुबान उन इंसान खे ई ॾंगे थी पई। तंहिंजे करे इंसान जो अख़लाक़ सुठो हुजणु खपे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला अख़लाक़ खे, सुठे हुस्न ख़ुल्क़ खे, सुठी आदत खे का शक्ल ॾे हा, सूरत ॾे हा, दुनिया जे अंदरि उन खां वधीक हसीन का बि मख़लूक न हुजे हा। जेकॾहिं बदसूरती, बद अख़लाक़ी खे अल्लाह तबारक व तआला सूरत ॾे हा, त उन खां वधीक वरी दुनिया जे अंदरि का बि बुरी मख़लूक न हुजे हा। तंहिंजे करे इंसान मज़ाज जे मथां लाज़िम अचे थो इंसान सुठो ॻाल्हाए, अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे, अल्लाह जी मख़लूक सां हमदर्दी करे। तव्हां त इंसान जे मथां जॾहिं दुनिया जे अंदरि मौत अचे त कम अज़ कम उहा मौत त कलमे ते अचे। तंहिंजे करे हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त इंसान रोज़ाना जे एतबार सां 100 दफ़ो कलमो पढ़े, 100 दफ़ो हिकिड़ी तस्बीह कलमे जो विर्द करे, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। निमाज़ी हज़रात जे लाइ त आसान आहे वज़ीफ़ो, त हर निमाज़ खां बाद में कम अज़ कम 20 चकर जेकॾहिं इहो कलमो पढ़ंदो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, त 24 कलाकनि जे अंदरि उनजे लाइ हिकिड़ी तस्बीह पूरी थी वेंदी, यानी 100 दफ़ा उनजो कलमो थी वेंदो, यानी 100 दफ़ो कलमो थी वेंदो। रोज़ाना जे एतबार सां जॾहिं इंसान इहो मामूल बणाए थो पियो, त अल्लाह तबारक व तआला मौत जे वक़्त में उन इंसान जी ज़ुबान ते इहो कलमो जारी करणु फरमाईंदो। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि मौत जे वक़्त में कलमो नसीब फरमाए, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि